सिक्योरिटी फोर्सेस जूं खैबर पख्तूनख्वा के मुख्तलिफ इलाइक़नि में कार्रवाइयों ऑपरेशंस दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब ज़िले खैबर में कार्रवाई दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया ऐं 3 ज़ख्मी थी पिया। उत्तर वज़ीरस्तान में कार्रवाई दौरान फायरिंग की ॾे वठि दौरान ख़ारजी इंसाफ़ुल्लाह समेत 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि ते हमले में मुलविस हुआ। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। 17वीं तरमीम आणण ते वज़ीर आज़म ऐं पीपुल्स पार्टी चेयरमैन इतफ़ाक़ करे वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 6वीं आइनी तरमीम जी मंज़ूरी जो क्रेडिट इत्तेहादी जमायतुनि न वञे थो। जमहूरियत ऐं पार्लियामेंट जी मज़बूतीअ लाइ गॾिजी हलबो। लाहौर जे मॉडल टाउन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी जो मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात सुठी रही। टैक्स लाइ कंहिंखे बि हिरासा न कयो वेंदो। नॉन फाइलर्स गाॾियूं ऐं मिल्कियतूं ख़रीद न करे सघंदा। नॉन फाइलर्स बाबति कानूनी कवर जी ज़रूरत आहे। नाले वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो नॉन फाइलर्स जी इस्तिलाह ख़त्म करे रहिया आहियूं। अमरीका ऐं स्टेक होल्डर सां हाकारी मुलाक़ातूं थियूं। हुननि पाकिस्तान में महांगाई जी घटिताई ते वाखाण कई। रेटिंग एजेंसियूं बि चई रहियूं आहिनि त पाकिस्तान जी मईशत बहितरीअ तरफ़ वञी रही आहे। वॉच बैंक पाकिस्तान के कर्ज न पर ग्रांट ॾींदी। IMF सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। कोशिश हूंदी त IMF सां इहा आख़िरी प्रोग्राम हुजे। FBR जाली रसीद जी रिपोर्ट करण ते इनाम जो ऐलान करे छॾियो। टैक्स आसान मोबाइल ऐप ते रेस्टोरेंट ऐं रिटेलर जी रसीद QR कोड मां तस्दीक करे सघिजे थी। FBR मूजिब जाली रसीद रिपोर्ट कंदड़नि खे 20,000 रुपया इनाम ॾिनो वेंदो। रसीद जी तस्दीक न थिए त मौक़े ते ई जियो ट्रैकिंग सां जाली रसीद खे रिपोर्ट करे सघिजे थो। सिंध सरकार ट्रांसपोर्ट के शोबे में बेहतरी आणे रही है। अवाम के सफ़री सहूलतूं फराहम कयूं पयूं वञनि। आर्मी बैंक जे सहकार सां येलो लाइन बस सर्विस जो मंसूबो शुरू कयो वियो आहे। 21 किलोमीटर ते ॿधल मंसूबे जी लागत 100 अरब रुपया आहे। सीनियर सूबाई वज़ीर शौर्जिल इनाम मेमूर जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे तो इस्टाइली लोबी PTI बानी के संजीदगी सां कम करे रही है। खेस मज़लूम करे पेश कयो पियो वञे। PTI बानी लाइ आर्मी सतह ते लॉबिंग थी रही है। 2018 में हिनखे भारत ऐं इस्राइल मां फंडिंग थी। फरियाल टालपुर खे ईद जी रात गिरफ्तार करे जेल मोकिलियो वियो। नथा चाहियूं त कंहिंजी भेण या धीउ जेल में हुजे। मौलाना फज़लुर रहमान जी सुठी खूबी आहे त हू ॻाल्हियुनि जो दरवाज़ो बंदि नाहे कंदो। जम्मू कश्मीर जी वॾी एराज़ी ते भारती कब्ज़े के 77 साल गुज़री विया। भारती जारियत ऐं ॾाढ ख़िलाफ़ कारे ॾींहं ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 27 अक्टूबर 1947 जो ॾिहाड़ो ॾखण एशिया जी तारीख़ जो कारो बाब आहे। अॼोके ॾिहाड़े ते भारत वालारियल कश्मीर ते कब्ज़े लाइ फ़ौज कशी कई। ॾहाकनि खां कश्मीरी अवाम भारती फ़ौज जो वेशियाणो ॾाढ बर्दाश्त करे रही आहे। हींअर ताईं हज़ारे बेगुनाह कश्मीरी शहीद थी चुका आहिनि। भारत सलामती काउंसिल जे ठहराव जी भञकड़ी कंदो रहियो आहे। पाकिस्तान जो कश्मीरी अवाम सां साथ जारी रहंदो। पंहिंजे पैगाम में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारती साज़िशूं कश्मीरी अवाम जे हक़ीक़ी उमीदुनि खे दॿाए नथियूं सघनि। भारती काब्ज़ फ़ौज कश्मीर में अवाम ते ज़ुल्म करे रही आहे। पाकिस्तान कश्मीरियुनि लाइ मुकमल इख़लाक़ी, सिफ़ारती ऐं सियासी हिमायत जारी रखंदो। वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी जी सख़्त मुज़ाहिमत कयूं था। वालारियल वादीअ में बुनियादी हक़नि जो मुतालबो कंदड़ अवाम जो आवाज़ दॿाए नथो सघिजे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर में भारती जिबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ कारे ॾिहाड़े ते पैगाम। चवे थो बुनियादी इंसानी हक़नि खे कंहिं बि ज़ुल्म ऐं ॾाढ सां खसे नथो सघिजे। पाकिस्तान मज़बूतीअ सां कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां गॾु बीठल आहे। हुर्रियत अख़बार यासीन मलिक जी घरवारी मिशाल मलिक चयो आहे त यासीन के फांसी घाट भरिसां रखियो वियो। भारतीय फ़ौज वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी बदतरीन भञकड़ी करे रहियो आहे। मिशाल मलिक जो इस्लामाबाद में कश्मीरियुनि सां ॿधीअ लाइ निकितल रैली खे ख़िताब। चयाईं कश्मीरी अवाम भारतीय ज़ुल्म जो ॼमी मुक़ाबिलो करे रहियो आहे। कुर्बानी ॾींदड़नि जी तहरीक कॾहिं बि ख़त्म न थी सघंदी। कश्मीरी अवाम जा समूरा हक़ हड़प कया विया आहिनि। भारत जी कोशिश आहे त वालारियल कश्मीर खे मिनी इंडिया में तब्दील कजे।
कश्मीर ते भारत जी गैर कानूनी कब्जे खिलाफ अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में कश्मीरी अवाम सां ॿधीअ जे इज़हार लाइ रैलियूं ऐं तक़रीबूं कराची, हैदराबाद, कंदकोट, कंबर, शेदादकोट, लाड़काणो, रतोदेरो में रैलियूं कजियूं वयूं। कश्मीरी अवाम सां ॿधीअ जो इज़हार। नवदेरो, खैरपुर, फैज़गंज, मिठी, डीपलो, कोटड़ी समेत नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कजियूं वयूं। आलमी बिरादरीअ खां कश्मीरी अवाम सां इंसाफ़ ऐं भारती ज़ुल्म जे ख़ात्मे जो मुतालबो। पीसीबी मोहम्मद रिज़वान के वनडे ऐं T20 लाइ कप्तान मुक़रर करे छॾियो। सलमान अली आगा वनडे ऐं T20 टीम जो नाइब कप्तान मुक़रर। मोहसिन नक़वी चयो आहे त बाबर आज़म पाकिस्तान जो असासो आहे। हुन पाण राब्तो करे ॿुधायो त हू कप्तान रहणु नथो चाहे। सभिनी जी ख़्वाहिश आहे त बाबर आज़म माज़ीअ जहिड़ी परफॉर्मेंस ॾेखारे। नौजवान टैलेंट खे मौक़ो ॾियणो पवंदो। इंग्लिश टीम ख़िलाफ़ कामयाबी में सिलेक्शन कमेटी जो वॾो हथु आहे। डोमेस्टिक क्रिकेट खे अहमियत ॾियणी पवंदी। ऑस्ट्रेलिया ऐं ज़िम्बाब्वे जे दौरे लाइ क़ौमी टीम जे स्क्वाड जो ऐलान। पीसीबी मूजिबि ज़िम्बाब्वे दौरे जे लाइ बाबर आज़म, शाहीन अफरीदी ऐं नसीम शाह खे आराम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। क़ौमी टीम ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ 3 वनडे ऐं 3 T20 इंटरनेशनल मैचिस खेॾंदी। ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ बि 3 T20 इंटरनेशनल मैचिस खेॾियूं वेंदियूं। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां सेंट्रल कॉन्टेक्ट जो ऐलान। 25 क़ौमी रांदीगरनि खे सेंट्रल कॉन्टेक्ट जी आछ। बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान खे ए, शाहीन अफरीदी ऐं नसीम शाह खे बी कैटेगरी में शामिल कयो वियो। शान मसूद जी बी कैटेगरी में शमूलियत कप्तानी सां मशरूत। 5 एमर्जिंग क्रिकेटर्स खे बि सेंट्रल कॉन्टेक्ट ॾिना वेंदा। सी कैटेगरी में अब्दुल्ला शफ़ीक, शादाब खान, इब्रार अहमद खे शामिल कयो वियो। सलमान आगा, सऊद शकील, हारिस रऊफ़, साइम अयूब ऐं साजिद खान बि सी कैटेगरी में शामिल। नोमान अली जी शमूलियत फिटनेस सां मशरूत। यहूदी ईरान जे हवाले सां ग़लति अंदाज़ो लॻाए रहिया आहिनि। इसराइली हमले ते ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जो रद्द अमल। चयाईं, असांखे घटि न सम्झो वञे, न ई वधाए पेश कयो वञे। ईरानी अवाम जी ताक़त ऐं अज़म खे उहे न सम्झी सघिया आहिनि। तलहार में जोड़े जाई लुंड बिरादरी जे औरतुनि में झेड़ो। मुबैना तौर धक लॻण सबबि औरत फोत। मुबैना तौर धक लॻण सबबि 45 वरनि जी मिसमात बसरा जोड़े जो फोत। औरत ज़ख़्मी। पुलिस लुंड बिरादरी जे 6 औरतुनि समेत 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं मियां साहब वेझो हुमायूं थाणे जी अध ॻोठ मिसरी खोसो में खोसा बिरादरीअ जे बिंदुरनि में पुराणी तकरार तां झेड़ो। 2 ॼणा क़त्ल। झेड़े दौरान हज़ार खान ऐं शाह मोहम्मद खोसो मारिजी विया। 3 ॼणा ज़ख़्मी।